सखर जो शहर ठिकराठो अजरक ऐं टोपी जे रंगनि ऐं तजलनि सां जरकी पियो। सिंध टीवी नेटवर्क जे हिकु सिंध हिकु सकाफ़त सिंधी सकाफ़त ॾियारो जे सिलसिले में सिंध टीवी न्यूज़ सखर ब्यूरो उत्तर सिंध जे पकियनि सिरनि ऐं ठिकरनि जा थांव ठाहिण जे मर्कज़ ठिकराठो शहर जे अलहमद पब्लिक स्कूल में सकाफ़ती तक़रीब कोठाई। तक़रीब जी कंपेयरिंग जा फर्ज़ स्कूल जे उस्ताद असगर समोसर अंजाम ॾिना। तक़रीब मुक़ाबले में 20 खां वधीक शागिर्दनि हिसो वरितो, जिन मां फरमान अली मोहतम पहिरीं, कौसर मंगी ॿी ऐं जमालदीन टीं पोज़ीशन हासिल कई। सूबे सिंध में हर कौम हर कबीले जा माण्हू रहनि था, जंहिंजी बाज़ार उथणी वेणी करणी हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहे, पर जॾहिं सिंध जी सकाफ़त खे निर्वार करणो हूंदो आहे उहे सभई गॾिजी हिक ई लिबास ऐं हिक ई तरीक़े में दुनिया खे उहो पैगाम ॾींदा आहिनि त असांजी सिंध हिकु त सकाफ़त बि हिकु आहे। मोहबत उहा न आहे जंहिंजे बदिले मोहबत मिले, मोहबत उहा पाक ऐं लालच ऐं मतिलब खां, मोहबत उहा आहे जो बिना कंहिं घर सां कंहिंसां बि कई वञे थी। Have you ever detected how the people are getting excited that other provides wares? Why? Why not nobody can read? Our love with culture. Yes, I have right as to say. सूरी सद थियो का हलंदी जॾियूं, सूरी सद थियो का हलंदी जॾियूं, वञण तन पियो नालो मींहं गननि जे।
ॿारनि सियासत ऐं मनसद खे हर ग़िज़ा दाख़िल थियण ॾिजे असांखे पढ़ी पूरो करे पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जी हुकूमत करण घुर्जे सिंध संगारन जो साणे आहे सिंध ससुई जे सुरन जो साज़ आहे सिंध मायूस यारवी जो मुल्क आहे दोस्तो सिंधी सब समाजड़ा ऐं सुलझड़ा आहिनि जय जय जाय हुजन सदा अला अचे मौत मलीर जी जनाब साहब कौशल जी वफ्ता या बिलावल जी बेबाकी या वरी शाइनात जी दरला दिलन कुर्बानी असां जो जोधान जो दिल समारा है स्कूल जे ॿारनि जो चवण हो त उहे सकाफ़ती ॾींहं खे ईद जी खुशियुनि जी मल्हाईंदा असां वो सुठी तरह सां मल्हाईंदासीं ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थिए पई असीं उन ॾींहं ते कपिड़ा पाईंदासीं नवां नवां ऐं अजरक टोपी पाईंदासीं असांखे ख़ुशी थिए थी रहे असां पहिरीं पोजीशन खई आहे तमामु जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं सिंधी कपिड़ा पाईंदासीं अजरक टोपी पाए करे असां ख़ुशी कंदासीं तमामु शुक्रगुज़ार असां सिंध टीवी आंदा जंहिं असांखे अहिड़े नंढड़े शहर में प्रोग्राम ॾिनो आहे असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं सकाफ़ती ॾींहं ते असीं नवां कपिड़ा पाईंदासीं अजरक टोपी ऐं पटको पाईंदासीं हीअ असांजा जज़्बा ईअं ई जेको आहे रोशन रहंदा ऐं गॾिजी करे ही सकाफ़ती ॾियारा मल्हाईंदा रहंदासीं छाकाणि त असीं अमूल परस्त माण्हू आहियूं असां सिंध टीवी नेटवर्क जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं निहायत अहसानमंद आहियूं जेको माशाअल्लाह अहिड़ा मंडल मचाए अची ॿारहाड़ी में वाहण वस्तियुनि में सिंधी अजरक टोपी कल्चर पटके खे कवरेज ॾिए थी झूने सुघड़ साकी करीम बख़्श मंगणहार सुघड़ाइप जा बोल ॿुधाए वाह वाह कराए छॾी थोरा थोरा मूं ते मारवाड़नि जा थर में वारी थोरड़ी तंहिंखां घणेरा भलायूं भेरा गणे गणिया केतिरा ऐं न सती आहियां सती मुंहिंजी माउ सतनि खे सुमरा अॻियां ई अज़मा सती सॼे साजा मरकाए मली रखे जॾहिं उमिरि दराज अचेसि त हाणे ताम रखी आयूं आहिनि फला मारी खांदी हूंदी त वेठी आहे ओभर मोदस अखि मां पाणी हलेसि थो जे त सुम्हे नथी चए आऊं न सती आहियां न सती मुंहिंजी माउ न आऊं हिते सुती आहियां न सुती मुंहिंजी आहे हुते माउ सतनि खे सुमरा अॻियां अज़मा सतनि खे सुमरा अॻियां अज़मा तुंहिंजे कोट में जेके सतियूं सती सॼे साझा मरकाए मली रखे सिंधी सो सॼे सिंध सां साथ निभाए बहरहाल हिकु ॿ छा जा पढ़ी टाइम वठां थर थर मथे थाक उमिरि मारवाड़नि जा थर थर मथे थाक उमिरि मारवाड़नि जा लाता हूं लतीफ़ जे मथनि लोहियो लाख उमिरि करियो आहे कपारियो पुट चढ़ जंहिं शान शाह चयो त ढेबर कतनि ढेरियूं कते बांह वेड़ियूं कोकड़ पंहिंजे कुतला वणनि मां वावड़ी जे भेरण था भेली तंहिंजी साम पर ते सुमरा अॼु पिणु उतर पार ॾे तारे कई तवार हार न हर संभाया सरा थिया संघार अॼु पिणु मुंहिंजे यार वसण जा वेस कया मोटी मांडाणनि जी वारे कयईं वार विजूं वसण आयूं चौडस थी चौधार के उथी हलियूं इस्तंबोल ॾे के मिड़ियूं मगरब पार के चमकन चीन ते के लहन समर कंदन सार के दिल्ली के दखन के गुणन मथे गिरनार कन अची उमर कोट तां वसाया वलहार साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी स्कूली शागिर्दनि थिएटर ऐं टेबलो पेश करे तकरीब में रंग भरिया घाट का घाट 5 कलाक लगी वेंदे चाय चढ़ंदे या उठ बजाईंदे पानी हो भॼण कर जे जल्दी ना उभरे भेली हे माण्हू निमाज़ देंदा हे रोज़ी कंदा असांखे बि कमु करणो आहे ॾे को बिना मांखे रोज़ी कोन करणी आहे अलहमद पब्लिक स्कूल जी सकाफ़ती तकरीब में अलाउद्दीन मोहतम अब्दुल सत्तार समायर मशहूर सुघड़ बरादी मंगी ठिकराठवी शहरनि ऐं स्कूली ॿारनि भरपूर नमूने सां शिरकत करे सिंधी सकाफ़त सां प्यार ऐं पाबोह जो इज़हार कयो। अलहमद स्कूल जे ॿारनि तक़रीरूं कंदे सिंधी ॿोली सकाफ़त ऐं अदब सां पंहिंजे प्यार जो भरपूर इज़हार कयो। उन्हनि इहो बि अदब ॾेखारियो त उहे हिकु सिंध हिकु सकाफ़त जे नाले सां सकाफ़ती ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा। कैमरामैन आगा शोएब पठान, जावेद घुन्यो ऐं साथी रिपोर्टर मजीद महर सां गॾु
मुश्ताक टावरी, सिंधी न्यूज़ ठिकराठो।